पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान नाजाइज़ वज़ीर आज़म आहे, हू कश्मीर लाइ कुझु नथो करे सघे। असां कश्मीरी आवाम जो हुकुम मञींदासीं। कश्मीरी आवाम जंग जो हुकुम कंदो त जंग कंदासीं, अमन जो हुकुम कंदो त अमन कराईंदासीं। आज़ाद कश्मीर जे इलाइक़े हवेली में चूंड जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन चयो त कश्मीर ते तारीख़ी हमिलो थिए थो त वज़ीर आज़म चवे थो त मां छा कयां। कश्मीरी मोदी जे एजेंट खे 25 जुलाई ते जवाब ॾींदा। बिलावल चयो त असां त कश्मीरी आवाम जी राय ते हलूं था। जेकॾहिं फ़ैसिलो थियणो आहे त हितां जी आवाम खे करणो आहे। असां कंहिंजी बि डिक्टेशन नथा मञूं। दिल्ली जे डिक्टेशन त बिल्कुलु नथा मञूं। इस्लामाबाद जी डिक्टेशन बि तस्लीम न कई वेंदी। हुन चयो त जेसीं ताईं हिकु बि जियालो ज़िंदा आहे, पीपुल्स पार्टी खे केर बि ख़तमु नथो करे सघे। पीपी वाहिद जमायत आहे जेका मोदी जी अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाए थी। नून लीग ऐं पीटीआई मोदी जे अखियुनि में अखियूं विझी जवाब नथियूं ॾेई सघनि। हुन चयो त असां इहो वज़ीर आज़म नथा चाहियूं जेको इस्लामाबाद में वेही मोदी जे खटण जी दुआ करे। हू कश्मीरियुनि जे उमीदनि ते पूरो नाहे लथो। पीपी चेयरमैन चयो त असांजी बदकिस्मती आहे त पाकिस्तान जो वज़ीर आज़म कठपुतली आहे। असांजो वज़ीर आज़म नालाइक़ ऐं सिलेक्टेड आहे। हीउ त कश्मीर जी ॻाल्हि बि नथो करे सघे। असां सम्झूं था त हू नाकाम रहियो आहे।